अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बारिउल खलाइक़ अजमईन लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। व क़ाल अल्लाहुल हकीम फ़ी क़ुरआनिल अज़ीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल-यौम यअसल लज़ीना कफ़रू मिन दीनिकुम फ़ला तख़शौहुम वख़शौन। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। इन खां अॻु में जो कुझु शयूं जी ख़िदमत में इन मुनासिबत सां अर्ज़ कजनि। ग़दीर जी ईद फितर ऐं अज़हा जी ईद खां पोइ तरतीब इन्हनि टिनी ईदुनि जी अहिड़े नमूने सां आहे जो ईद फितर जेको इंसान खे हिकु महीनो इहो मौक़ो मिले थो त इंसान पंहिंजे अंदर खे पाक करे, पंहिंजो तज़कियो करे, पंहिंजे अंदर जे वजूद खे फ़तह करे, जंहिं ते शैतान या नफ़्स जो कब्ज़ो आहे उहो कब्ज़ो पंहिंजे वजूद तां छॾाए ऐं पंहिंजो पाण खे आज़ादु कराए। सभ खां पहिरीं इहा ईद आहे। उन खां पोइ ईद क़ुर्बान। क़ुर्बान क़ुर्बन आहे, यानी अल्लाह तबारक व तआला जे क़ुर्ब वेझड़ाइप उन जो हुसूल। ऐं इन खां पोइ ग़दीर, जंहिंखां पोइ मुबाहिलो आहे। इन मां तरतीब मां मालूम थो थिए त कामयाब क़ुर्बानी उन जी थींदी जेको अॻु में पंहिंजे वजूद जे इन मैदान में कामयाब थींदो, जेको पंहिंजे वजूद जो तज़कियो कंदो, क़ुर्बानी उन जी कामयाब थींदी। ऐं ग़दीर उनखे मिलंदो जेको पंहिंजे अंदर खे बि पाक कंदो, अल्लाह जो क़ुर्ब बि हासिल कंदो। इन करे तरतीब इहा अहिड़े नमूने सां रखी वई आहे ताकी इंसान खे ख़बर पए त हर इंसान ग़दीर ताईं नथो पहुची सघे। ग़दीर ताईं पहुचण लाइ इंसान खे ॿ मरहला तय करणा पवंदा। पहिरियों पंहिंजे वजूद खे फ़तह करे उन मां जेके बि ग़ैर इलाही क़ुव्वतूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करे, इलाही क़ुव्वतूं पंहिंजे वजूद जे अंदरि पैदा करे, इलाही सिफ़तूं पंहिंजे वजूद जे अंदरि पैदा करे। इन खां पोइ ॿिए मरहले में ख़ुदा जो क़ुर्ब हासिल करे क़ुर्बानीअ जे ज़रिए। जॾहिं इन्हनि ॿिन्ही मरहलनि मां कामयाब थींदो त उनखे ग़दीर नसीब थींदो। ऐं इन खां पोइ ईद मुबाहिला आहे। इहे ॿई बल्कि चारई बुनियादी तौर ते विलायत सां वाबस्ता आहे। तोखे ग़दीर वारी विलायत खपे, अॻु में पंहिंजे वजूद खे पाक कर। नंबर ॿिए मरहले में ख़ुदा जो क़ुर्ब हासिल कर। यानी ख़ुदा जो क़ुर्ब हासिल कंदे ग़दीर जो ऐलान तोखे नसीब थींदो। 18 ज़िलहज ग़दीर जो या विलायत जो ऐलान, विलायत जो इज़हार न आहे, विलायत जो ऐलान। जॾहिं त मुबाहिला विलायत जो इज़हार, ही ऐलान हू इज़हार।
हिते ॿुधायो थो वञे त विलायत कंहिंखे हासिल आहे ऐं हुते जंहिंखे हासिल आहे उन्हनि जे कुवतुनि जो इज़हार आहे। ऐं इहो जुमिलो आहे त मां ॾिसां थो अहिड़ा चहिरा जेके दुआ कनि त पहाड़ पंहिंजे जाइ तां हटी वञे। हीउ इज़हार आहे, हू ऐलान आहे। इन करे इहा मुनासिबत तव्हां अगरि ज़हन में रखियो त अॻियां तव्हांखे वरी मुहर्रम नज़र ईंदो। ईद फितर आहे, क़ुर्बान आहे, गदीर आहे, मुबाहिलो आहे। इन खां पोइ मुहर्रमुल हराम आहे। मुहर्रमुल हराम इन्हनि चइनी जे हिफ़ाज़त जे लाइ, इन रमज़ान जी हिफ़ाज़त बि मुहर्रम आहे, इन क़ुर्बानी जी हिफ़ाज़त बि मुहर्रम आहे, इन गदीर जो मुहाफ़िज़ बि मुहर्रम आहे, इन मुबाहिले जो मुहाफ़िज़ बि मुहर्रम आहे। इन करे भले ईद फितर हुजे लेकिन ज़ियारत पढ़ो इमाम हुसैन जी, भले ईद अज़हा हुजे लेकिन ज़ियारत पढ़ो इमाम हुसैन जी, भले ईद गदीर हुजे पर ज़ियारत पढ़ो इमाम हुसैन जी, भले ईद मुबाहिला हुजे पर ज़ियारत पढ़ो इमाम हुसैन जी। छो? इन करे त इहो हुसैन इन्हनि सभिनी जो मुहाफ़िज़। चंद ॻाल्हियूं गदीर जे हवाले सां ख़िदमत में अर्ज़ करणियूं आहिनि। क़ुरान मजीद फरमाए थो अल यौमा यअसल लज़ीना कफ़रू मिन दीनिकुम, अॼु जो ॾींहुं उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं काफ़िर तव्हांजे दीन खां मायूस थी विया, तव्हांजे दीन जे नाबूदीअ खां मायूस थी विया। फला तख़्शौहुम, हाणे इन्हनि खां न ॾिजो, वख़्शौन, मूंखां ॾिजो। यानी हाणे बैरूनी इन कुवत खां ॾिजण जी ज़रूरत न आहे, हाणे मुंहिंजी नाफ़रमानी खां ॾिजो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो अॼु जो ॾींहुं उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं कुझु कमु थियो आहे, कोई अमल अंजाम ॾिनो वियो आहे जंहिंजे करे काफ़िर तव्हांजे दीन जे नाबूदीअ खां मायूस थी विया आहिनि। हाणे जेके मायूस हुजनि उन्हनि खां न ॾिजो, लेकिन जेको मूं ऐलान कयो आहे, जेको मूं अमल अंजाम ॾिनो आहे, उनखां उनजी नाफ़रमानी खां ॾिजो। अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम, छाजे करे मायूस थी विया आहिनि उनजो सबबु थो ॿुधायो वञे। इन करे त अॼु जो ॾींहुं उहो ई ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं दीन खे मूं कामिल कयो आहे। व अतममतु अलैकुम निअमती, तव्हांजे मथां पंहिंजी नेमत खे आला तरीन दर्जे ते तमामु कयो आहे। वरज़ीतु लकुमुल इस्लाम दीना, ऐं हाणे इहो इस्लाम जेको कामिल बि आहे, तमामु बि आहे, इन इस्लाम जे लाइ मां तव्हांजो दीन हुजणु इन ते राज़ी थी वियो आहियां त इहो तव्हांजो दीन क़यामत ताईं रहे। मां राज़ी आहियां। सवाल इहो आहे, ज़रा गौर फरमायो, बग़ैर कंहिं तफ़सीर में ॾींदे, इहो कहिड़ो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं काफ़िर दीन इस्लाम खां मायूस थिया आहिनि? नबी जी ज़िंदगीअ में ॻोल्हियो, रसूल करीम जी ज़िंदगीअ में ॻोल्हियो, कहिड़ो अहिड़ो ॾींहुं आयो जंहिं ॾींहुं इहे काफ़िर दीन जे नाबूदीअ खां मायूस थी विया आहिनि? कहिड़ो ॾींहुं आहे? छा पहिरियों ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं रसूल अकरम जन ऐलान फरमायो आहे पंहिंजे रिसालत जो? जी न, नबी अकरम उन ॾींहुं चंद माण्हू आहिनि, काफ़िर कुवत में आहिनि, मायूस त हिकिड़े पासे, हू त पूरे इन यकीन सां आहिनि त असां हिन दीन खे ख़तमु करे छॾींदासीं। मकी ज़िंदगीअ में कोई अहिड़ो ॾींहुं न आहे जंहिं में असां चई सघूं त रसूल अकरम जन जे दीन खां काफ़िर मायूस थी। तंहिंजे करे मकी ज़िंदगी खे हिकिड़े पासे रखो, मदनी ज़िंदगी में अचो। छा बदर जे जंग खां पोइ, फतह खां पोइ काफ़िर मायूस थी विया? न, हिकिड़े साल पोइ वरी
2000 लश्कर वठी आया आहिनि, जॾहिं त बदर में रुगो 1000 जो लश्कर हुयो। मायूस न आहिनि। छा जंग उहद में इन कामयाबी वरी नाकामी वरी कामयाबीअ खां पोइ मायूस थी विया आहिनि? जी न। 2 सालनि खां पोइ जंग खंदक में पूरे अरब खे जमा करे, अरब जो अलाइड लश्कर इतिहाद, सभु समूरे अरब जो इतिहाद गॾिजी मदीने ते हमले जे लाइ वठी आया आहिनि। मायूस किथे थिया? थी सघे थो केरु चवे त उन ॾींहुं जंहिं ॾींहुं रसूल अकरम जन 8 हिजरीअ में मको फतह थियो, मको फतह कयो, हाणे काफ़िरनि जो उहो मर्कज़ जेको दीनी मर्कज़ हुयो, हाणे उहो उन्हनि जो मर्कज़ न रहियो, तंहिंजे करे ई मायूस थी विया। हाणे दीन खे ख़तमु न करे सघंदासीं। जी न। तव्हांखे मालूम आहे त हिननि वटि उम्मीद जा अञा रस्ता क़ाइम आहिनि। तव्हां सूरह कौसर जे तफ़सीर में ज़रूरु ॿुधो हूंदो त हिननि मां केतिरा काफ़िर अहिड़ा हुया जेके चवंदा हुया त नबीअ जो दीन नबीअ जी ज़िंदगीअ ताईं आहे। छो त औलाद कोई अथसि कोन, पुटु कोई अथसि कोन। तंहिंजे करे जीअं हीअ दुनिया मां वेंदो, हिन जो दीन बि दुनिया मां हलियो वेंदो। छो त वारिस कोई कोन्हे। न सिर्फ़ इहे आहिनि, बल्कि जॾहिं तव्हां क़ुरान मजीद पढ़ंदो तव्हांखे नज़र ईंदो इन सां गॾोगॾु यहूदी बि इंतज़ार में, यहूदी बि इंतज़ार में। ठीकु आहे, उहे जंग ख़ैबर खां पोइ ज़ाहिरी शिकस्त खाई विया आहिनि, लेकिन उन्हनि खे बि इंतज़ार आहे रसूल अकरम जन वञनि ऐं वरी मुस्लमाननि खे वापसि पंहिंजे दीन ॾांहुं फेराइनि। इहे ॿई मौजूद आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त 8 हिजरी में मायूसी काफ़िरनि खे न आहे। काफ़िर अञा उम्मीद में आहिनि। सूरह कौसर में इन जो ई जवाबु ॾिनो वियो, इना आतैना कल कौसर। ही चवनि था त तूं लावारिस आहे, असां तोखे वारिसनि जी कौसर अता कई। लेकिन उहा कौसर आहे किथे? उहा कौसर आहे किथे जेका साम्हूं अचे, ताकी जेके उम्मीदूं लॻायूं वेठा आहिनि त हिन जो कोई वारिस कोन्हे, तंहिंजे करे दीन ख़तमु थी वेंदुसि। उहा कौसर साम्हूं अचे त काफ़िरनि खे ख़बर पए त इहा कौसर इन क़ाबिल आहे त हिन जी ज़िंदगी खां पोइ दीन खे बाक़ी रखी सघे। अञा ताईं त उहा कौसर साम्हूं कोन आई आहे। अञा ताईं उहा कौसर साम्हूं कोन आई आहे। ऐं यहूदी जो तव्हांखे ॿुधायां थो, सूरह बक़रा में 109 नंबर आयत है। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। उहे बि इंतज़ार में। यहूदियुनि जो जेको इंतज़ार आहे उहो इहो आहे त यहूदियुनि जा तालुकात हिन पासे रोम सां बि आहिनि, हिन पासे ईरान सां बि आहिनि, ऐं ही ख़बरूं पहुचाइनि था, जासूसी कनि था, रसूल अकरम जी ॿिन्ही पासे पहुचाइनि था, होॾे पहुचाइनि था, होॾे पहुचाइनि था। ही इंतज़ार में आहिनि ताकी रसूल अकरम जन हिन दुनिया मां वञनि ऐं असां इन्हनि ॿिन्ही कुवतुनि जे ज़रिए, उन दौर जे सुपर ताक़तुनि जे ज़रिए, ईरान जी बादशाहत ऐं रोम जी बादशाहत, इन्हनि ॿिन्ही खे असां गॾु करे इन्हनि मुस्लमाननि जे मथां हमिलो करायूं, इन्हनि खे वापसि वठी वञूं। यहूदी भी इंतजार में। आयत ॿुधो, सूरह बकरा जी आयत नंबर 109। वक्त कसीरुम मिन अहलिल किताब, अहले किताब मां घणा अहिड़ा आहिनि, कसरत में, लौ युरुद्दूकुम मिन बाद ईमानिकुम, त तव्हांखे ईमान खां पोइ वापसि मुर्तिद करे पंहिंजे दीन ॾांहुं वठी वञनि। कुफ़ारन हसदन मिन इंदिकुम मिन इंदि अनफुसिहिम, इहो इन करे कोन्हे जो हू सम्झनि था त असांजो दीन हक़ आहे, हिननि जो दीन हक़ न आहे। न, हू सम्झनि था त हिननि जो दीन हक़ आहे। छाजे करे? हसद जे करे। हसद कयो अथनि, ही इंतज़ार में हुया त मोहम्मद असां बनी इसराइल मां थींदो। जॾहिं त मोहम्मद बनी इसराइल जो बनाए, बनी इस्माइल मां थियो, तंहिंजे करे हिन
खे हसदार असांजे कबीले मां छो न थियो? तंहिंजे करे क़बूल करण जे लाइ तयार बि कोन्हनि, न सिर्फ़ु क़बूल करण लाइ तयार कोन्हनि बल्कि ख़तमु करण जे लाइ तयार आहिनि। अच्छा, मां त बयन लहुमुल हक़, हिननि जे साम्हूं हक़ जेको आहे उहो बयानु थी चुको आहे, वाज़िह थी चुको आहे। उहे नबीअ खे सुञाणनि था, उहो ई नबीअ जे इंतज़ार में असां वियासीं। लेकिन पोइ बि अञा उमेद में आहिनि त हिन खां पोइ असां वरी मुस्लमाननि खे वापसि पंहिंजे दीन ॾांहुं फेराए वेंदासीं। अच्छा, हाणे चयो थो वञे फ़ाफ़ू वस्फ़हू, नबी अकरम जो हुकुम आहे, हिनखे फ़िलहाल माफ़ कर, फ़िलहाल हिननि खे नज़र अंदाज़ कर, माफ़ कर ऐं नज़र अंदाज़ कर। पोइ छा थींदो? हत्ता याती अल्लाह बि अमरे, एसि ताईं जो इन्हनि खे नाउमीद करण लाइ अल्लाह अमर आणींदो। पिया चवनि, पिया कमु कनि, फ़िलहाल हिनखे नज़र अंदाज़ कर। ये फ़िलहाल उम्मीदुनि में आहिनि, लेकिन ईअं न आहे त अल्लाह खे ख़बर न आहे, अल्लाह बि पंहिंजे मनसूबा बंदीअ में आहे। तंहिंजे करे इंतज़ार कर जॾहिं अल्लाह पंहिंजो अमर आणे, पंहिंजो अमर आणे। इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, ऐं अल्लाह ताला हर शइ ते कुदरत रखे थो। इन जो मतिलबु आहे त ॿई इंतज़ार में आहिनि, बल्कि टई इंतज़ार में आहिनि। काफ़िर बि इंतज़ार में आहिनि, हिननि जो वारिस कोन्हे। जीअं पाण ईंदो त दीन बि हलियो वेंदुसि। यहूदी इंतज़ार में आहिनि, हीअ ज़ाहिरनि ज़िंदगीअ मां वञे त असां ॿिन्ही कुवतुनि जे ज़रिए हिनखे ख़तमु कंदासीं। ऐं अल्लाह बि इंतज़ार में आहे त उहो वक़्तु अचे जॾहिं पंहिंजो अम्र अल्लाह ज़ाहिर करे। कहिड़ो ॾींहुं आहे उहो? मको फतह थियो। छा काफ़िर मायूस थींदा? न, इन करे त हू त आहिनि इंतज़ार वफ़ात जे, रसूल अकरम जे शहादत जे, वफ़ात जे इंतज़ार। नबी वञे त पोइ असां कयूं। यहूदी मायूस थी विया, उहे बि इंतज़ार में आहिनि, हिननि जो ज़िंदगी उमिरि ख़तमु थिए त असां पंहिंजे मनसूबे ते अमल कयूं। इन करे फ़तह मक्का में कोई मायूस कोन्हे। हत्ता के आख़िरी हज में जॾहिं सॼो अरब ज़ाहिरन मुस्लमान थी वियो, लेकिन अंदर में अञा ताईं मौजूद आहे, अंदर में कुफ़र मौजूद आहे, घणनि जे दिलनि में कुफ़र मौजूद आहे। तंहिंजे करे आख़िरी हज में 1 लख जो मजमू अरब सॼो ज़ाहिरन मुस्लमान थी वियो। मक्को जेको मर्कज़ हो हिननि जो उहो बि ख़तमु थी वियो, लेकिन मायूस न आहे, मायूस न आहे। छो त हिन जी मनसूबाबंदी अॻी कई आहे। अॻी मनसूबाबंदी आहे वफ़ात रसूल जी। रसूल वफ़ात करे त असां पंहिंजो मनसूबो साम्हूं आहे। ऐं क़ुर मजीद हिनखे बयानु कयो, हिनखे बयानु कयो त इहे ॿई इंतज़ार में आहिनि। ऐं नबी तुंहिंजे दीन खे ख़तमु करण जे लाइ ॿई इंतज़ार में, लेकिन अल्लाह पंहिंजो अमर आणींदो। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। सूरह माइदा जंहिंजी ही आयत पढ़ियमि तव्हांजे ख़िदमत में त काफ़िर मायूस थी विया, सूरह माइदा में ही हिन जो बयानु कयो वियो आहे। 40 नंबर बल्कि 41 नंबर आहे। या अय्युहर रसूल, ए रसूल। इहो क़ुर मजीद में या अय्युहर रसूल 2 दफ़ा आहे। हिकिड़ो इहो जेको पढ़ा थो, हिकिड़ो हू जेको तव्हांखे यादि आहे, या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैका मिन रब्बिक, बस 2 दफ़ा आहे। बाक़ी या अय्युहन नबी आहे, या अय्युहर रसूल कोन्हे। या अय्युहर रसूल 2 दफ़ा आहे। हिकिड़ो दफ़ो हीउ जेको हाणे थो पढ़े, हिकिड़ो दफ़ो हू वधीक पढ़े। या अय्युहर रसूल ला यहज़ुनका, ए रसूल तोखे इहे गमगीन न कनि,
अल्लज़ीन युसरिऊन फिल कुफ्र, जेके कुफ्र में तेज आहिनि, अञा ताईं पिया था मनसूबा ठाहिनि, अञा ताईं पिया था मनसूबा ठाहिनि। अच्छा, केरु इनजे मिनल लज़ीन, इहे उहे आहिनि क़ालू आमन्ना बि अफ़वाहिहिम वलम तुअमिन क़ुलूबुहुम, ज़बान सां हिननि चयो आहे त इस्लाम आगो अथऊं पर दिलि में कोन्हे। हिकिड़ा इहे, ॿिया वमिनल लज़ीन हादू, ऐं उहे जेके यहूदी आहिनि सम्माउनल किज़्ब, इहे कूड़ जेके आहिनि उहे जमो कंदा वठंदा आहिनि। सम्माउन लिक़ौमिन आख़रीन, ही जासूसी कनि था ॿियनि क़ौमुनि जे लाइ। इन्हनि ॿिन्ही जी कारकर्दगी इहे जेके लॻाए पिया आहिनि पंहिंजे कम में, इन्हनि जो सरगर्मी, ए रसूल तोखे इन्हनि जी सरगर्मी गमगीन न करे, तोखे इन्हनि जी सरगर्मी गमगीन न करे त ही लॻा पिया आहिनि त तव्हांजे वफ़ात खां पोइ कुझु करे सघंदा। गमगीन न थियो, तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे, तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। अच्छा, फलन तमलिकु लहू मिनल्लाहि शैआ, ये अल्लाह जे बारगाह मां हिकिड़ी ज़रे बराबरि शइ ते बि मिल्कियत नथा रखनि जो कंहिंखे नुक़सानु पुॼाए सघनि। नुक़सानु पुॼाइण जी इन्हनि ॿिन्ही में कंहिं में का ताक़त आहे ई कोन। उलाइक लज़ीन लम युरिदिल्लाहु अन युतहिर क़ुलूबहुम, इहे उहे आहिनि जिन जे दिलनि खे अल्लाह ताला पाक करण जो इरादो ई न आहे कयो। अच्छा, हाणे छा थींदो? कामयाब थींदा ज़ाहिर न। लहुम फिद दुनिया खिज़ुन, दुनिया में भी इन्हनि जे लाइ ख़्वारी आहे ऐं आख़िरत में भी इन्हनि जे लाइ अज़ाब आहे। दुनिया में ख़्वार थींदा, आख़िरत में अज़ाब, कामयाब कोन थींदा। हाणे अजीब इंतज़ार में नबी वञे त असां हिन जे दीन खे ख़तमु करियो। कहिड़ो ॾींहुं आहे जे ॾींहुं ही मायूस थी विया त न हाणे असां जेको मनसूबो ठाहियो पिए उहो असांजो मनसूबो हाणे कामयाब न वियो। कहिड़ो ॾींहुं? गदीर खां अलावा कोई न आहे। छो? इन करे त गदीर जे ॾींहुं सिर्फ़ु रसूल अकरम जन हिकिड़ो को विलायत जो हुकुम न आहे ॿुधायो। विलायत तव्हां ते फ़र्ज़ अथव? न, विलायत फ़र्ज़ जो हुकुम न आहे ॿुधायो। विलायत फ़र्ज़ अॻु में थी चुकी आहे। हिन महिल रसूल अकरम जन पाण खां पोइ इन दीन जा मुहाफ़िज़ पियो थो बणाए ऐं हिकिड़ो न बणायो आहे, हिकिड़ो न बणायो। गदीर सिर्फ़ु अली अलैहिस्सलाम जे विलायत जो ऐलान कोन्हे। अली अलैहिस्सलाम खां वठी आख़िरी इमाम ताईं सभिनी जे विलायत जो ऐलान आहे। नबी अकरम सभिनी जो नालो खणी इन्हनि खे क़यामत ताईं पंहिंजे दीन जो मुहाफ़िज़ बणायो। अगर गदीर जो ख़ुतबो पूरो तव्हां कॾहिं पढ़ो ऐं कॾहिं वक़्तु मिलियो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि, तव्हांखे मालूम थींदो सिर्फ़ु अली इब्न अबी तालिब जे विलायत जो ऐलान कोन्हे। रसूल अकरम ने शुरू ई तव्हां कयो आहे, इन्नी तारिकुन फ़ीकुम सकलैन, मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञां। हिकिड़ो किताब आहे, ॿियो अहले बैत आहे जेका क़यामत ताईं रहंदी। इन करे नबी अगरि सिर्फ़ु अलीअ खे बणाए वञे तॾहिं बि मायूस न थींदा। छो? इन करे त बाबा हिकिड़ो आहे, इहो वेंदो त वरी असां दीन खे नाबूद कंदासीं।
लेकिन जॾहिं नबीअ जे तरफ़ां क़यामत ताईं जे लाइ मुहाफ़िज़नि जो ऐलान थो थिए, हाणे सभई मायूस आहिनि। जंहिं दीन खे असां सम्झो पिए त नबीअ खां पोइ लावारिस आहे, उन दीन जा वारिस आहिनि। जंहिं दीन खे असां सम्झो पिए अलीअ खां पोइ शायदि वारिस थींदो, उन जा बि वारिस आहिनि ऐं क़यामत ताईं रहंदा। तंहिंजे करे दीन जे इन नाबूदीअ खां ही काफ़िर मायूस थी विया। अच्छा, हाणे सवाल इहो आहे, हीअ जेका आयत पढ़ियमि तव्हांजे ख़िदमत में, ज़रा गौर फरमायो। हीअ आयत सॼी आयत कोन्हे, आयत जो हिसो आहे। अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम अल्यौम यअसल लज़ीना काफ़रू, इहो आयत जो हिसो आहे। पूरी आयत पढ़ंदो ताकि तव्हांखे जेको आहे उहो वज़ाहत थिए। पूरी आयत ही आहे, हुर्रिमत अलैकुमुल मैतत वद्दम, असां तव्हांजे मथां हराम कयो आहे हिकिड़ो मुर्दार, ॿियो खून, रत बि न खाओ, मुर्दार बि न खाओ। वलहमल खिंज़ीर, सूअर जो गोश्त बि हराम कयो आहे। वमा उहिल्ल लिग़ैरिल्लाह, ऐं जंहिं ते ज़बह करण वक़्तु अलाह जो नालो न वरितो वञे, उहो बि तव्हां ते हराम कयो आहे। वल मुनख़निक़त वल मौक़ूज़त वल मुतरद्दियत वल नतीहत, ये जानवर आहिनि जेके पाण में मुख़्तलिफ़ हालतुनि में मरी था। कंहिं घुटो अची वियो मरी वियो, हिकु ॿिए खे सिंह हणनि मरी वियो। इहे जेके जानवर ज़बह न थियनि, इहे मरी वञनि, उहे बि तव्हांजे मथां हराम आहिनि। वमा अकल सबो, जेके ॿियो जानवर खाई वञे, पोइ हिसो बचियो त शींहं खाईंसि, बगड़ खाईंसि, कुझु हिसा बचा त हराम। इल्ला मा ज़क्कैतुम, सवाइ इन जे जो इहो धकु लॻो अथसि, कुझु लॻो अथसि, लेकिन अञा जहिड़ो आहे ऐं तव्हां पोइ जी विया हो ऐं ज़बह करे उनखे हलाल था कयो, इहो त हलाल आहे, पर बाक़ी सभु तव्हांजे मथां हराम आहे। वमा ज़ुबिहा अलन नुसब, ऐं जेके इहे बुतनि जा थड़ा ठाहियूं वेठा आहिनि, बुतनि जूं बारगाहूं, जेके इन ते जानवर ज़बह कनि, उहे तव्हांजे मथां हराम। व अन तस्तक़सिमू बिल अज़लाम, ऐं पोइ वरी ही जेके आहिनि उहे इन बुतनि जे साम्हूं तीरनि जे ज़रिए कुणा विझी ऐं गोश्त तक़सीम कंदा, चयो इहो बि हराम। ज़ालिक फ़िस्क़ुन, इहो फ़िस्क़ आहे, इहो फ़िस्क़ आहे। हाणे हीअ आयत ही हुकुम पिया था बयानु कनि हलाल जा हराम जा जानवरनि जे। हाणे चयो थो वञे अल्यौम यअसल लज़ीना कफ़रू, अॼु काफ़िर तव्हांजे दीन खां मायूस थी विया आहिनि। कहिड़ो तालुक आहे हुन सां हिन सां? पाण में तो लॻे थो तालुक, ज़ाहिरन कोन थो लॻे। अच्छा, वरी इहो जेको वरज़ीतु लकुमुल इस्लाम दीना, हिते आयत ख़तम बि कोन थी थिए, आयत अॻिते आहे। फमन इस्तुर्र, इहे सभु हराम आहिनि, पर जेको मजबूर हुजे वीचारो, बुख पियो थो मरे, ॿियो कुझु कोन अथसि, त पोइ वीचारो अहिड़ा हराम बि खाई सघे थो। फमन इस्तुर्र फी मखमसतिन गैर मुतजानिफिन लिइस्म, जो गुनाह नथो करणु चाहे, ॼाणी वाणी गुनाह में नथो करणु चाहे, ॼाणी वाणी हराम नथो खाइणु चाहे, पर वीचारो मजबूर आहे, बुख आहे, कुझु अथसि कोन ॿियो, वरना मरी वेंदो हलियो, पोइ इहो जानवर बि मुर्दार बि हलाल आहे। इन अल्लाह गफूर रहीम, अल्लाह ताला बख़्शण वारा। न अॻे हिसे जो तालुक ज़ाहिर हिन सां, न पोइ हिसे जो तालुक ज़ाहिर हिन सां, कोई आहे छा? ऐं वरी जेकॾहिं तव्हां पढ़ंदो इहो जेको चयो आहे हुर्रिमत अलैकुमुल मैतत वद्दम, तव्हांजे मथां मुर्दार ऐं जेको आहे खून हराम कयो वियो आहे, सूरे बकरा में बि हराम कयो वियो आहे, हुते मौजूदु आहे, नई शइ कोन्हे, नओं हुकुम कोन्हे। इहो सूरे अनाम में बयानु कयो वियो आहे, हीउ टियों दफ़ो थो बयानु थिए, साॻियो ई हुकुम, हीअ शइ हराम आहे, हीअ शइ हराम आहे, मुर्दार हराम आहे, खून हराम आहे, सूअर जो गोश्त हराम आहे। इहो सूरे बकरा में बि मौजूदु आहे, सूरे इनाम में मौजूदु आहे, वरी हिते टियों दफ़ो थो बयानु थिए।
दो बयान पे विच में चयो तो वञे त अॼु काफ़िर मायूस थी विया आहिनि, छो त असां दीन मुकमल करे छॾियो आहे। बाबा ईअं न आहे त क़ुर मजीद जो अॻियो ऐं पोयों हिसो पाण में न मिलंदो हुजे। हीउ क़ुर आहे, अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह जो कलाम आहे। हिकिड़ी आयत या जुमला जेकॾहिं पाण में न मिलनि त इहो आम लिखण वारे जे लाइ ऐब आहे। किथे अल्लाह तबारक व तआला ऐं टियों दफ़ो थो बयानु कयो वञे साॻियूं शयूं, पोइ थो चयो वञे। हाणे जॾहिं टियों दफ़ो थो बयानु कयो वञे, जंहिं क़ुर मजीद अॻु में ॿुधो आहे उहो इहो सम्झंदो साईं इहे त अॻु में बयानु कयो, वरी बयानु कयो, टियों दफ़ो बयानु कयो। इहो टियों दफ़ो बयानु त कयो था हुकुम इहे दीन जा, पर दीन बाक़ी बि रहंदो या न? ये हर था बयान कयो या अल्लाह इहो टियों दफ़ो तो हुकुम बयान करे, पर ही त जेको आहे मनसूबा ॿिया आहिनि माण्हुनि जा। काफ़िरनि जो ही मनसूबो आहे, यहूदनि जो ही मनसूबो आहे। नबीअ खां पोइ दीन ते हमिलो कंदा, बचंदो ई कोन। इहो जेको बयान थो करे इहो फ़ाइदो कहिड़ो आहे? हाणे ॿुधायो थो वञे तव्हां इहो सम्झो त हीउ जेको हुकुम बयान था कयूं इहे ख़तमु थी वेंदा, दीन ख़तमु थी वेंदो। न न, असां इंतज़ाम करे छॾियो आहे। तंहिंजे करे विच में इहो इंतज़ाम बयानु करे पोइ वरी उनखे बयानु कयो वियो आहे, ख़बरदार न सम्झो त हीउ दीन ख़तमु थींदो, हीउ हुकुम क़ाइमु रहंदा। उनजो इंतज़ाम असां गदीर में कयो, हुकुम क़ाइमु रहंदा, क़यामत ताईं क़ाइमु रहंदा। हिन जो इंतज़ाम असां गदीर में कयो। तंहिंजे करे ही अहिड़े नमूने सां क़ुर मजीद जेको आहे उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। गदीर, अच्छा हिकिड़ी शइ अर्ज़ु कयां थो, शायदि फ़ाइदेमंद हुजे। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो। हिकिड़ी आहे रिसालत, हिकिड़ी आहे विलायत। रिसालत जो मज़हर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत आदम खां शुरू थो थिए इहो रिसालत जो सिलसिलो। वमा अला रसूल इल्लल बलाग, नबी जी ज़िम्मेदारी छा आहे? पहुचाए छॾियो पैगाम, बसि ख़तमु। हुन खां अॻिते रसूल जी ज़िम्मेदारी कई कोन्हे। रसूल अकरम जन इन रिसालत जो मज़हर कामिल ऐं अली इब्न अबी तालिब वरी विलायत जो मज़हर कामिल। हाणे हिकिड़ो सवाल आहे, ज़रा गौर फरमायो हुन ते। सवाल हीअ आहे त छा रिसालत असुल विलायत उनजी मददगार आहे, या विलायत असुल रिसालत उनजी मददगार आहे? सवाल सम्झो। छा असुल रिसालत जो कमु आहे जेको करिणो आहे ऐं इन कम में विलायत उनजी मददगार आहे, या असुल कमु उहो आहे जेको विलायत खे करिणो आहे ऐं रिसालत उनजी मददगार आहे? ॿिन्ही में कहिड़ो आहे? ॿिन्ही में कहिड़ो आहे? ज़रा गौर फरमायो। मिसाल चंद ॾियां थो, पोइ नतीजो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। ॻाल्हि ख़तमु था कयूं, टिकी ॻाल्हि न आहे करणी, राति जो मुंहुं आहे। दावत असुल अशीर आहे, पहिरीं उमूमी दावत आहे। दावत ॾियण वारो केरु आहे? रिसालत। विज़ारत घुरण वारो केरु आहे? रिसालत। मददगार घुरण वारो केरु आहे? रिसालत। ऐं मददगार थियण वारो केरु आहे? विलायत। ठीकु आहे? रिसालत घुरे थी ऐं विलायत मदद करे थी। अच्छा, घणा मिसाल न, थोड़ा मिसाल ॾियां, वाज़े मिसाल जेके मिसाल
मक्की ज़िंदगी गुज़री, मदनी ज़िंदगी, जंग बदर। हिफ़ाज़त छाजी करनी आहे? पैगाम जी। पैगाम जी हिफ़ाज़त लाइ निकिरे केरु थो? रिसालत। उनमें मददगार केरु थो थिए? विलायत। अच्छा, जंग उहद, पैगाम खणी केरु थो निकिरे? रिसालत। मददगार केरु? विलायत। न सिर्फ रिसालत जो बल्कि रसूल जो मददगार। जंग उहद में तो वो वक्त आयो न जॾहिं कोई कोन हुयो। या अली हिन पासे हमलो कर, या अली हिन पासे हमलो कर, या अली हिन पासे काफ़िर। मदद करे केरु थो? विलायत। कंहिंजी थो करे? रिसालत जी। अच्छा, जंग खंदक, पैगाम खणी केरु निकितो आहे? रिसालत। मदद करण वारो केरु? विलायत। 5 हिजरी, 7 हिजरी, जंग ख़ैबर। पैगाम खणी केरु निकितो आहे? रिसालत। मदद केरु थो करे? विलायत। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में आई? हाणे सम्झो, हाणे अॼु मरो 8 हिजरी आहे, मको फतह थियो आहे। या अली मुंहिंजे कुलनि ते चढ़, बुत टोड़। टोड़ण वारो केरु? विलायत। ज़रियो केरु? रिसालत। मामलो तो थी वियो, ये तो मामलो तो थी वियो। मामलो तो थी वियो। बुत टोड़ण वारी विलायत, ज़रियो बणजण वारी रिसालत। जॾहिं ॿाहिरियां बुत विलायत खां सवाइ नथा टुटनि त इंसान जे अंदर जा बुत विलायत खां सवाइ कीअं टुटंदा? ज़रियो रिसालत, अमल अंजाम ॾियण वारी विलायत। गदीर अचो, बुलंद करण वारी रिसालत, बुलंद थियण वारी विलायत, ॾेखारण वारी रिसालत, ॾिसजण वारो विलायत। हे त ॻाल्हि उल्टी थी वई, हे त ॻाल्हि उल्टी थी वई। असां त हिन वक़्त ताईं ते सम्झो त रिसालत असुल आहे, विलायत मददगार आहे। हाणे त ॻाल्हि उल्टी थी वई, विलायत असुल आहे, रिसालत मददगार आहे। अचो इन ॿिन्ही जी थोरो वज़ाहत तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां, रिसालत ऐं हिन जी, ताकि नतीजे ताईं पुॼी सघो। रिसालत छा आहे? पैगाम पहुचाइणो आहे। वमा अलर रसूल इल्लल बलाग, वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। असां ते इहो आहे, अलाह ई पैगाम ॾिनो आहे, तव्हां ताईं पहुचायोसीं। रसूल जी ज़िम्मेदारी पूरी, इहा रिसालत। छा अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ इहो थो चाहे त माण्हुनि ताईं पैगाम पहुचे, माण्हुनि ताईं हिदायत पहुचे, या इंसान हिदायत याफ़्ता थिए? सिर्फ इंसान ताईं हिदायत पहुचाइण अल्लाह चाहे थो, या इंसान खे हिदायत याफ़्ता करणु चाहे थो? असुल छा आहे? असुल अल्लाह तबारक व तआला चाहे थो त इंसान हिदायत याफ़्ता थिए, इंसान जे वजूद में हिदायत पैदा थिए, इंसान हिदायत जे दर्जे ते पहुचे, इंसान ईमान जे दर्जे ते पहुचे, इंसान तक़वा जे दर्जे ते पहुचे। न कि सिर्फ ॿुधाइण पहिरियों मरहलो आहे। जेसि ताईं ॿुधाईंदो न, पैगाम पहुचाईंदो न, तेसि ताईं पैदा न करे सघंदो। पैदा कॾहिं करे सघंदो जॾहिं पहिरियों मरहलो तय कयो, पहिरियों मरहलो तय कयो।
यानी छा अॻ में पैगाम पहुचायो ताकि अॻे खे ख़बर पवे ईमान बि आहे, कुफर बि आहे, हिदायत बि आहे, गुमराही बि आहे, तकवा बि आहे, फिस्क बि आहे। हाणे मूंखे छा बणजणो आहे, मूंखे ही बणजणो आहे। जॾहिं बणजणो आहे फ़ैसिलो थो करे, हाणे कुझु करिणो आहे जो हुनजे अंदर में उहा हिदायत पैदा थिए। इहो हिदायत पहुचाइण रिसालत आहे। इहो हिदायत उनजे अंदर में वजूद ॾियणु, पैदा करणु, इहा विलायत आहे। इहो विलायत आहे। सादन अगर लफ़्ज़नि में चओ रिसालत रहनुमाई आहे, विलायत रहबरी आहे। रिसालत रहनुमाई आहे, सिर्फ़ु रस्तो ॾेखारे छॾणो आहे त बाबा ईमान जो रस्तो ही थी, हाणे वञे तुंहिंजी मर्ज़ी, पहुचे तुंहिंजी मर्ज़ी, न पहुचे तुंहिंजी मर्ज़ी। इहो रहनुमाई आहे। रहबरी छा आहे? रहबरी इहा न आहे त हीउ रस्तो थी पहुच, न, मुंहिंजो हथ वठ त मां तोखे उस ताईं पहुचायां। इन करे हू रिसालत आहे, ही विलायत आहे। असुल घुरबल इंसाननि जे लाइ छा आहे? असुल घुरबल इंसाननि जे लाइ छा आहे? हिदायत इंसाननि जे वजूद में पैदा करणु, जेका विलायत जे ज़रिए थींदी। ठीकु आहे, हिन में कोई शक कोन्हे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं रिसालत जा मज़हर आहिनि, ईअं विलायत जे बि आला दर्जे ते क़ाइम आहिनि, लेकिन विलायत जा मज़हर न आहिनि। विलायत जो इज़हार न आहे करणो नबी अकरम खे। नबी अकरम में सिर्फ़ ऐं सिर्फ़ रिसालत जो इज़हार करणो आहे। नबी अकरम रसूल अकरम जे ई विलायत जो मज़हर अली इब्न अबी तालिब, रसूल जी विलायत है, ॿी विलायत कोन्हे अली इब्न अबी तालिब वटि। लेकिन नबी मोहम्मद मज़हर रिसालत जो आहे, अली मज़हर विलायत जो आहे। इज़हार थो थिए, शख्सियतुनि मां इज़हार थो थिए, हुन मां रिसालत जो इज़हार, हुन मां विलायत जो इज़हार। ऐं हाणे अवां जे ख़िदमत में अर्ज़ कयूं त इंसान जे लाइ सिर्फ़ु रहनुमाई काफ़ी न आहे, रहबरी जी ज़रूरत आहे, ताकि इंसान जे अंदर में ईमान पैदा थिए, तक़वा पैदा थिए, हिदायत पैदा थिए। ऐं इहो पैदा करणु विलायत आहे, रिसालत न आहे। पैदा करणु विलायत आहे, रिसालत न आहे। रिसालत सिर्फ़ु पैगाम पहुचाए छॾणु आहे। लेकिन जॾहिं मरहला थींदा त मरहले में पहिरियों रिसालत ईंदी, पोइ विलायत। पहिरियां इंसान खे सम्झाईंदो त ईमान आहे, कुफर बि आहे, निफाक़ बि आहे। ईमान हिन शइ जो नालो आहे, पहुचंदे त हिन तरीक़े सां पहुचंदे, पहुचाइण वारो तोखे ही थी। पहिरियां रिसालत जो मरहलो आहे, पोइ विलायत जो मरहलो आहे। लेकिन असुल घुरबल विलायत वारो मरहलो आहे, रिसालत वारो न आहे। इन करे जेसि ताईं पहुचाइण जो मौक़ो हुयो, असां ॾिठो त रिसालत अॻियां आहे, विलायत मददगार आहे। सन 8 हिजरीअ ताईं पैगाम पहुचाइणो हुयो, तंहिंजे करे रिसालत अॻियां नज़र ईंदी, विलायत मददगार नज़र ईंदी। लेकिन हाणे मरहलो ॿियो आहे त हाणे जिन जिन ताईं इहा रिसालत पहुचाई वई आहे, हिदायत पहुचाई वई आहे, हाणे इन्हनि खे इन हिदायत जे दर्जे ते फ़ाइज़ बि करणो आहे। तंहिंजे करे हाणे रिसालत ज़रियो आहे, विलायत असुल कमु करण वारी। हाणे रिसालत वसीलो आहे, हाणे विलायत असुल आहे। तंहिंजे करे गदीर में तव्हां वाज़े नमूने सां ॾिसंदो रसूल अकरम जन मेंबर ते बीठा आहिनि, मथे ॾाके ते, हेठि ॾाके ते अली इब्न अबी तालिब, ऐं ख़िताब फरमाईंदे जॾहिं उन मौक़े ते पहुता जो सभिनी जे साम्हूं विलायत खे ॾेखारियो त पाण अली अलैहिस्सलाम खे ॿिन्ही बाज़ुनि मां पकड़ियो आहे।
ये असां वटि फोटू अमूमन अचनि था, हिकिड़ो ॼण त हथ पकड़ियो जो का ॿिए जो हथ पकड़ियो बीठो आहे, जीअं असां जलसनि में अमूमन थींदो आहे, गदीर जो इहो कोन्हे। गदीर में रसूल अकरम जन अली अलैहिस्सलाम जे हिकिड़े हथ खे पकड़े हीअं इत्तिहाद जो इज़हार कोन कयो आहे। इत्तिहाद जो इज़हार हूंदो आहे, इत्तिहाद जो इज़हार कोन कयो आहे। अली अलैहिस्सलाम साम्हूं बीठा हुया हेठां, रसूल अकरम जन ॿिन्ही बाज़ुनि मां पकड़े अली अलैहिस्सलाम खे बुलंद करणु शुरू कयो। हाणे जेकॾहिं तव्हां साम्हूं बीठा हुजो त हिकिड़ो मरहलो उहो आहे जॾहिं तव्हांखे रसूल नज़र अचे थो, अली इब्न अबी तालिब नज़र नथो अचे, छो त हेठि बीठो आहे। लेकिन हाणे जीअं जीअं रसूल अकरम जन हुनखे बुलंद करणु शुरू कयो आहे त रसूल अकरम जन लिकंदा था वञनि, अली इब्न अबी तालिब साम्हूं ईंदा था रहनि। उन वक़्तु बि रसूल अकरम कोन फरमायो मन कुंतु मौलाहु फहाज़ा अली मौला। कॾहिं फरमायो जॾहिं एतिरो बुलंद कयो जो हाणे ॾिसण वारा सिर्फ़ अलीअ खे था ॾिसनि। ॾिसण वारनि जे साम्हूं सिर्फ़ अली इब्न अबी तालिब आहे। रिसालत लिकी वई आहे, विलायत ज़ाहिर थी वई आहे। हाणे रिसालत थी चढ़े त मां हुयुसि त ज़रूर, लेकिन मुंहिंजो मरहलो पहिरियों मरहलो हुयो उहो ख़तम थी वियो, हाणे ही ॿियो मरहलो आहे। तंहिंजे करे जेको हिन ॿिए मरहले सां वापसि था रहंदो, ईमान उन जे अंदर में पैदा थींदो। तंहिंजे करे जेके जेके रिसालत सां वापसि था हुया उन्हनि खे ईमान जी ख़बर त पई, पर ईमान उन्हनि जे दिलनि में दाख़िल न थियो। ईमान उन्हनि जे दिलनि में दाख़िल थियो जिन विलायत खे क़बूल कयो। हिन करे त दिलनि में ईमान पैदा करणु इहो विलायत ऐं रिसालत आहे ई कोन। हाणे तव्हां ॾिसो, तव्हांखे नज़र ईंदो त हीअ गदीर जेको हेतिरे क़दुरु अहमियत रखे थी, उनजी अहमियत जो सबबु छा आहे? सबबु इहो आहे त इंसान जे लाइ हाणे हिदायत वारा ॿई मरहला मुकमिल थिया। ॿई मरहला मुकमिल थिया। अगरि सिर्फ़ु ॿुधाइण वारो हुजे हा, बाबा असां तव्हांखे ॿुधाए छॾियोसीं, अल्लाह ताला चई सघे हा अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु दीन कामिल थी वियो आहे। न, हिदायत पैदा करण वारी जी अञा ज़रूरत आहे। इहो हिकिड़ो मरहलो आहे जो हिदायत पहुती आहे, बसि ये पहुती आहे, हिन सां कुझु कोन थो थिए। वज़ाहत सां क़ुरान मजीद रसूल अकरम खे चयो आहे, ए नबी, छो त ए नबी यानी छा, बहैसियत नबीअ जे, जंहिंखे तूं चाहे हिदायत नथो ॾेई सघे, छो त नबीअ जो कमु हिदायत कंहिंजे अंदर में पैदा करणु आहे ई कोन, उन ताईं पहुचाइणु आहे सिर्फ़ु, बसि ख़तमु। ए नबी, जंहिंखे तूं हिदायत ॾियणु चाहे तूं हिदायत नथो ॾेई सघे, जंहिंखे अलाह ॾियणु चाहे, जंहिंजे लाइ अलाह जी मशीयत हुजे। इन जो मतिलबु छा आहे? तुंहिंजो कमु अधु आहे, हिदायत पहुचाइणु आहे, ॿियो कमु अञा असांजे ज़िम्मे आहे, असां कंदासीं, उनजो इंतज़ाम बि कंदासीं। तंहिंजे करे अधु पहुतो, दीन पहुतो, हुक्म पहुता, हिदायत पहुती, दीन खे कामिल नथो चई सघिजे, छो त अञा अॻियो मरहलो दिलनि में ईमान पैदा करण वारे जो मौजूदु आहे। हाणे जॾहिं रिसालत सां गॾु विलायत बि अची वई, जेका इंसाननि जे दिलनि में हिदायत पैदा करे, हाणे कामिल थी वियो न दीन, हाणे दीन कामिल थियो। यानी छा? पहुचाइण वारो बि आहे ऐं हिदायत पैदा करण वारो बि, ॿई थी वियो। रहबर बि आहे, रहनुमा बि आहे, रहनुमा बि आहे, रहबर बि आहे। जॾहिं ॿई मुकमिल थी विया, हाणे अल्लाह चयो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु दीन कामिल थियो, अॼु कामिल थियो। वरना
अगर दीन कामिल थियण जो मतिलब सिर्फ इहो आहे त बाबा अल्लाह जे तरफ़ां 1000 हुकुम नाज़िल थियणा हुया, अॼु आख़िरी हुकुम 1000 वारो नाज़िल थी दीन मुकमल थी वियो। इहो सिर्फ़ रहनुमाई आहे, अञा रहबरी बाक़ी आहे। दीन खे कामिल थियण जो मतिलब इहो न आहे त हुकुम जेतिरा अचणा हुया उहे सभु पूरा थी विया, न। इहे हुकुम जेतिरा अचणा हुया इन्हनि हुकुमनि खे पहुचाइण सिर्फ़ माण्हुनि ताईं या त रिसालत हुई, इहो अधु कमु आहे। अॻे माण्हूअ खे हिदायत जे दर्जे ते पहुचायो बि त सही, इहो ॿियो कमु रहियल आहे। ऐं इहो ॿियो कमु विलायत जो आहे। तंहिंजे करे गदीर में जॾहिं रिसालत सां गॾु विलायत जो ऐलान थियो, हाणे ॿई कम थी विया, दीन मुकमिल थी वियो। हाणे दीन कामिल थी वियो, ॿई शयूं मौजूदु आहिनि, रिसालत बि मौजूदु आहे, विलायत बि मौजूदु आहे। माण्हुनि ताईं दीन पहुचंदो बि रहंदो ऐं जेके जेके लाइक़ हूंदा उहे हिदायत जे दर्जे ताईं पहुचंदा बि रहंदा। तंहिं करे हाणे आख़िरी जुमिलो जी ॻाल्हि ख़तमु थो कयां। रसूलुल्लाह जी ज़िंदगीअ में बेजिक्र तव्हां ॾिसंदव त दीन ईमान जिन जे अंदर में मौजूदु आहे उहे आहिनि जेके नबीअ सां बि राबितो रखनि था, अलीअ सां बि राबितो रखनि था। जिन जो राबितो सिर्फ़ नबीअ सां आहे ऐं उन्हनि जे दिलि अलीअ सां नथी लॻे, दीन ज़बान ताईं पहुतो त आहे पर अंदर में दाख़िल कोन थो। हाणे वञी तव्हां तारीख़ पढ़ो, वञी तव्हां तारीख़ पढ़ो। ख़ुदि रसूल अकरम जी ज़िंदगीअ में जिन जिन जो ताल्लुक़ सिर्फ़ मुस्तफ़ा सां आहे, त मुस्तफ़ा मुज़हर आहे सिर्फ़ रिसालत जो। तंहिंजे करे दीन उन्हनि ताईं पहुतो आहे, ज़बान तां उन्हनि क़बूल कयो आहे। क़ालत अल-अअराबु आमन्ना, अॼु चवनि दादा असां ईमान आंदो, लांतो चओ ईमान न आहे तो छो? ईमान तव्हांजे दिलनि में पैदा ई कोन थियो आहे। वो ईमान पैदा करण वारो सारा राबितो ई कोन आहे त ईमान पैदा कीअं थींदो? तंहिंजे करे मुस्तफ़ा इज़हार आहे रिसालत जो, अली इज़हार आहे विलायत जो। मुस्तफ़ा जो कमु तव्हांजे कननि ताईं दीन पहुचाइण ऐं मुर्तज़ा जो कमु दिलनि में पैदा करणु। इन करे ख़ुदि रसूल जे ज़िंदगीअ में उहे ईमान जे दर्जे ते पहुता जेके हुन जा बि पाबंद आहिनि, हिन जा बि पाबंद। सलमान पहुतो, अबूज़र पहुतो, मिक़दाद पहुतो, अम्मार पहुतो, छो त होॾे बि तालुक आहे, हेॾे बि तालुक आहे। मुस्तफ़ा जे बारगाह में बि वञनि था, ज़हरा जे दरवाज़े ते बि बुहारी ॾिए थो। कहिड़ी ज़रूरत आहे हुनखे ज़हरा जे दरवाज़े ते बुहारी ॾियण जी सलमान खे? छो? इन करे त ख़बर आहे त दीन मिलंदो त उतां, हिदायत मिलंदी त उतां, पर इहा थींदी सिर्फ़ ज़बान ताईं, पैदा हितां थींदी। वजूद में अगर मुझे हिदायत ईंदी त हितां ईंदी, छो त हू इज़हार आहे रिसालत जो, ही इज़हार आहे विलायत। अॼु तव्हां समूरी दुनिया में ॾिसंदव जिन जिन वटि सिर्फ़ मुस्तफ़ा आहे उन्हनि वटि अंदर में तव्हांखे हिदायत नज़र न ईंदी। रसूल जी ज़िंदगीअ खां पोइ तव्हां ॾिसो घणनि माण्हुनि रसूल अकरम जी ज़िंदगीअ में ई इहो जेको ज़बान सां दीन क़बूल कयो, छाजे लाइ क़बूल कयो? छाजे लाइ क़बूल कयो? तलवार खां ॾिठी, ख़ौफ़ में तलवार खां ॾिठी क़बूल कयो। तंहिंजे करे चवनि था त क़ालत अल-अअराबु आमन्ना क़ुल लम तु'मिनू, हुनखे चई ॾे ना आहे त वॾी मां तव्हां
खौफ में कबूल किया ज़बान सां ईमान थी वियो इस्लाम बस तव्हांजा हुकुम मोमिननि जहिड़ा आहिनि ज़ाहिरनि लेकिन क़यामत में हिसाब ईमान सां थींदो इस्लाम सां कोन थींदो तंहिंजे करे तव्हां ॾिसंदो त रसूल अकरम जे ज़िंदगीअ खां पोइ जिन वटि मुस्तफ़ा हुयो उन सम्झो त इस्लाम ईंदो आहे तलवार सां इस्लाम कीअं ईंदो आहे तलवार सां छो त हुनजे अंदर में ईमान पैदा ई कोन थियो त हुनखे कीअं ख़बर पए त ईमान कीअं पैदा थींदो आहे तंहिंजे करे रसूल अकरम जी ज़िंदगीअ खां पोइ तव्हां ॾिसंदो त जिन जिन जे हथनि में तलवारूं आहिनि इहे सभु मुस्लमान आहिनि मोमिन कोई कोन्हे दीन फैलाइण जे पोयां आहिनि दीन फैलाइण जे पोयां कोन्हनि इस्लाम फैलाइण जे पोयां आहिनि छो छाजे करे छो त इन्हनि खे जेको पंहिंजो तजुर्बो आहे त असां मुस्लमान कीअं थिया आहियूं असां तलवार जे ज़रिए मुस्लमान थिया आहियूं इन जो मतिलबु इहो आहे त ॿिया बि थींदा तलवार जे ज़रिए मुस्लमान थींदा पंहिंजो तजुर्बो हक़ पंहिंजो तजुर्बो जेको आहे उन ते अलाह अमल कंदो आहे न बाबा मां मुस्लमान छो थियुसि इन करे त तलवार जे ज़रिए ॾिसां पियो त इहा ज़िंदगी वञे थी या बचे थी तंहिंजे करे मां क़बूल कयो आहे इन जो मतिलबु आहे त दुनिया में दीन फैलजंदो ई आहे तंहिंजे करे हेॾे बि लश्कर मोकिलियो होॾे बि लश्कर मोकिलियो हेॾे बि तलवारूं मोकिलियो होॾे बि तलवारूं मोकिलियो पोइ सभिनी खे चयो या तलवार या दीन तलवार या दीन लेकिन अजीब आहे जॾहिं अली इब्न अबी तालिब अचनि था ज़ाहिरी ख़िलाफ़त ते त तलवार हुननि जे ख़िलाफ़ खणनि ई कोन था खणनि ई उन्हनि जे ख़िलाफ़ था जेके तलवार अॻिते खयूं वेठा हुया बाबा जिन जे ख़िलाफ़ हिननि तलवार खई ईरान हिन पासे मोलाको हिन पासे जो तलवार खई कोन जेके हिन पासे शाम वारे पासे अञा पिया था जिहाद कनि मोला तलवार खई किन जे पासे जेके तलवार खयूं हेॾे भॼनि था ॿियनि खे मुस्लमान कंदा था फिरनि मोला चवंदा पाण त मुस्लमान थियो पाण त मोमिन थियो तव्हां पाण ई मोमिन कोन थिया हो त इस्लाम काॾो फैलाईंदो हो तंहिंजे करे अॻ में रसूल अकरम फरमाया हुया अॻ में छा रसूल अकरम फरमाया या अली मूं तलवार खई आहे क़ुरान जे तंज़ील ते ऐं तूं तलवार खणंदे क़ुरान जे तावील ते तंज़ील छा आहे तंज़ील ते तलवार खणणु छा आहे मतिलबु इहो आहे त मञो त हीउ अलाह जो कलाम आहे मञो हे अलाह जो कलाम आहे हे तंज़ील आहे तंहिंजे करे मञनि त हीउ अलाह जो कलाम आहे तूं अलाह जो नबी आहे लेकिन इहो रहियो ज़बान ते इहो रहियो ज़बान ते या अली तूं तलवार खणंदे इन ई क़ुरान जे तावील ते यानी छा मतिलबु बाबा इन क़ुरान मजीद में जेको तूं मञो त अलाह जो कलाम आहे इन क़ुरान मजीद जी जेका हिदायत आहे उन ते अमल कॾहिं कंदो जॾहिं दिलि में पैदा थिएसि बाबा यादि रखो जेसि ताईं हिदायत दिलि में पैदा न थिए इंसान जे अमल में न ईंदी तंहिंजे करे मौला हिननि ते तलवार खई आहे हुननि ते खई कोन्हे का हिननि खे सेखारणु चाहियो आहे पाण मोमिन थियो ऐं मोमिन कीअं थींदो तंज़ील खे त मञे चुका न यानी नबीअ खे नबी मञे चुका क़ुरान खे अलाह जो किताब मञो चुका हाणे छा मञनि इज़ाफ़ी छा मञनि इज़ाफ़ी काई शइ रहे थी रहे थी इन करे त इहो त सिर्फ़ु रिसालत आहे जंहिंजे ज़रिए दीन पहुचंदो आहे हिदायत पहुचंदी आहे हिदायत पैदा कोन थींदी आहे उहो पैदा करण वारे खे मञो
करे वज़ाहत सां रसूल अकरम फरमायो या अली तोसां दुश्मनी न कंदो मगर मुनाफ़िक ऐं तोसां मुहब्बत न रखंदो मगर मोमिन। इन करे त मुहब्बत इंसान खे मवदत इंसान खे उनजे आॾो झुकाईंदी आहे। ही झुकंदो त हुतां कुझु मिलंदो। हमेशह यादि रखो जंहिंखां कुझु हासिल करणो आहे उनजे आॾो झुको झुको। मिसाल तौर बैटरी आहे उहो तव्हांजो चार्जर आहे। चार्जर आहे 5 वोल्ट जो, बैटरी आहे 10 वोल्ट जी, हिनखे चार्ज कंदी चार्ज कंदी कोन छो त चार्ज करण वारो हेठि आहे, चार्ज थियण वारो मथे आहे। हाणे जेकॾहिं 24 वोल्ट वारी तव्हां बिजली बैटरीअ खे चार्ज करणो आहे त घटि में घटि 25 वोल्ट वारो चार्जर आणणो पवंदो। यानी छा ही हेठां थिए त हेॾां कुझु मिलंदुसि। अगरि हेठां न थींदो त कोन मिलंदुसि। इन करे बाबा अहले बैत जे साम्हूं मवदत जा 2 कुल्हा झुकायो त कुझु मिलंदो, पर जेकॾहिं न झुकायो त कोन मिलंदो। ऐं मिलंदो छा? हदीस अची बि आहे। हदीस शिया सुन्नी सभिनी बयान कई आहे सही मुस्लिम में। या अली तव्हां सां दुश्मनी न कंदो मगर मुनाफ़िक ऐं तव्हां सां मुहबत न कंदो मगर मोमिन। इहो कोन चयो मगर मुस्लिम, न न इहो कोन चयो त तव्हां सां मुहबत न कंदो मगर मुस्लमान, न न मुस्लमान त हू बि आहे ज़ाहिरन जेको मुनाफ़िक आहे। छो? इन करे ॿुधायो इहो थो वञे त जेको तव्हां सां मुहबत कंदो तव्हां वटां हिनखे मिलंदो छा? जेको तव्हां सां मुहबत कंदो उनखे महबूब खे मिलंदो छा? मुहबत करण वारे खे मिलंदो छा? मिलंदो छा? ईमान मिलंदुसि। तंहिंजे करे या अली तव्हां सां मुहबत न कंदो मगर मोमिन। हिन जो मतिलबु आहे त अलीअ सां मुहबत कई न आहे, मवदत कई न आहे ऐं मौला मुंहिंजे क़ल्ब में ईमान पैदा कयो, मोमिन थी वियो इंसान। इन करे हाणे ख़बर पई गदीर जी हैसियत छा आहे। रसूल अकरम जे ज़िंदगीअ जा 23 साल मुसलसल, 22 साल रिसालत, आख़िरी साल विलायत। छाजे लाइ? इन करे त मरहलो जेसि ताईं इहो न अचे तेसि ताईं दीन कामिल नथो थिए, तेसि ताईं अल्लाह जो इंसाननि लाइ कमु मुकमिल नथो थिए। अल्लाह जो कमु 2 मरहलनि में आहे। हिकिड़ो हिदायत पहुचाइण आहे, ॿियो हिदायत पैदा करणु। इहो हिदायत पहुचाइण रिसालत है ऐं पैदा करणु विलायत है। मुंहिंजे ख़्याल में हाणे ॻाल्हि काफ़ी हद ताईं वाज़िह थी चुकी आहे, वधीक मुंहिंजी ख़िदमत में नथो वठां। गदीर हर हिकु उन इंसान जे लाइ मुबारक हुजे जंहिं मौला अलीअ जे साम्हूं पंहिंजे मवदत जा 2 कुल्हा झुकाया आहिनि ऐं मौला वटां ईमान हासिल कयो आहे। उन्हनि सभिनी जे लाइ गदीर मुबारक आहे। इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला सां सभिनी खे गदीर जूं इहे बरकतूं अता फरमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सवाल साईं जे दर्श मां कोई सवाल हुजे त साईं कोई सवाल हुजे त भले कयो। सवाल आहे आवाज़ अचे थो? जी जी। तव्हांजी फरमायो त रिसालत जेका आहे सा रहनुमाई करे थी ऐं विलायत जेका आहे सा रहबरी करे थी। ऐं ख़ुदा जो वाइदो आहे त विलायत जे ज़रिए मोमिननि जे दिलनि में रहनुमाई पैदा करणु, यानी विलायत वसीलो आहे कंहिं शख़्स खे वठी वञी करे रिसालत ताईं पहुचाईंदी ऐं रिसालत जेका आहे सा ख़ुदा ताईं पहुचाईंदी। इहो सिलसिलो हले न मूं ईअं कोन चयो, मूं ईअं न चयो। मूं इहो चयो त रिसालत अल्लाह तबारक व तआला जी जेका हिदायत आहे उहा सिर्फ़ु अॻे ताईं पहुचाइण। विलायत उन हिदायत खे उन जे अंदर में इंसान जे अंदर में पैदा करणु, हिदायत जे ताईं हिदायत जे उन दर्जे ताईं पहुचाइणु।
तंहिंजे करे विलायत ॿियो मरहलो आहे ऐं रिसालत पहिरियों मरहलो। ऐं विलायत में इमाम जेको आहे उनजो डायरेक्ट रब्त रहे थो इंसान सां रिसालत खां पोइ। जी त पहिरें इमाम खां वठी करे 11हें इमाम ताईं त इहो सिलसिलो बरक़रार रहे थो, जी विलायत जेका पैदा थींदी रहे थी। जी 12हें इमाम जे दौर में ग़ैबत सुगरा में डायरेक्ट रब्त नवाब अरबा जे ज़रिए रहे थो। हाणे ग़ैबत में हाणे छा ज़िम्मेदारी आहे इमाम ते ऐं असां ते? इहो ग़ैबत जे करे असांजो रब्त घटि थियो आहे, न की हुननि जो रब्त घटि थियो। छो त बुनियादी तौरु जेको इमाम खे पैदा करणी आहे इंसान जे अंदर में हिदायत, उनजे लाइ इमाम जो साम्हूं हुजणु ज़रूरी न आहे। इमाम जो वजूद ज़मीन ते लाज़मी आहे, लेकिन साम्हूं हुजणु लाज़मी न आहे। इहो इमाम दुनिया में कंहिं बि जाइ ते जेको बि लाइक़ु बणिजे थो, पंहिंजो पाण खे लाइक़ु बणाए थो, यानी पंहिंजो पाण खे झुकाए थो, इमाम ज़ाहिरन किथे बि हुजे उनजे वजूद में हिदायत उतां ई पैदा थो करे। तंहिंजे करे हुतां जो राबितो क़ाइमु आहे, असांजो राबितो कटियो वियो आहे। असांजो राबितो कटियो इन करे वियो आहे छो त असांजो ॾोह आहे, असां में कमी आहे, असां में कोताही आहे। छो त असां उन दर्जे जा, जंहिं दर्जे जा वफ़ादार खपनि, उन दर्जे जा वफ़ादार नथा बणिजो। तंहिंजे करे असांजो राबितो कटियो वियो आहे, न की हुननि जो राबितो कटियो वियो आहे। हुननि जो राबितो क़ाइमु आहे। जी अलयौम यअसल्लज़ीन कफ़रू, इहा आयत ऐं वरी या अय्युहा रसूल बलिग़, इन जी आख़िरी वल्लाहु ला यहदिल क़ौमल काफ़िरीन। हाणे तव्हां ज़िक्र कयो त यहूद ऐं काफ़िरनि जो बि आहे त उहे मायूस थी था वञनि, या हिन वक़्तु जेके मुस्लमान उन जाइ ते मौजूदु आहिनि ऐं हुते आहे त वल्लाहु ला यहदिल क़ौमल काफ़िरीन, या अय्युहा रसूल बलिग़। जी ॾिसो, जेके बि फ़तह मक्का खां अॻु में इहे काफ़िर हुया, जिन जो इहो मनसूबो हुयो त रसूल अकरम जी ज़िंदगीअ खां पोइ रसूल अकरम जो वारिस न आहे, तंहिंजे करे असां वापसि कमु कंदासीं। कोई साॻा कलमो पढ़ी ज़ाहिर मुस्लमान थी विया आहिनि, उन्हनि मां कोई बि हाणे काफ़िर रहियल कोन्हे को। तंहिंजे करे असुल हैसियत उन्हनि जी मुनाफ़िक जी हैसियत आहे, उहो मुनाफ़िक जी हैसियत में मौजूदु आहिनि। साम्हूं गदीर में बि आहिनि जेके शर रखण वारा आहिनि, जेके शर रखण वारा आहिनि, उन्हनि जो शर एतिरो त मथां आहे जो रसालत खे ख़तरो आहे, रसूल खे ख़तरो आहे। तंहिंजे करे फरमाए, तंहिंजे करे इहे जेके काफ़िर जेके चयो थो वञे हिन आयत में, उहो काफ़िर हक़ीक़ी काफ़िर आहे। ज़ाहिरन उहे सभु जेके आहिनि उहे थी विया आहिनि, मुस्लमान थी विया आहिनि, उहो मुनाफ़िक आहिनि असुल जेको आहे। तंहिंजे करे उन्हनि मुनाफ़िकनि खे क़ुरान मजीद काफ़िर चयो। जी करे इहा हदीस ॾिसो, उसूल काफ़ी में अथव। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त क़ुरान मजीद में कुफ्र चे 5 मानाउनि में, ठीकु आहे, 5 मानाउनि। हिकिड़ी माना आहे जेको ख़ुदा ऐं रसूल जो इनकार थो करे, इहा हिकिड़ी माना आहे। बाक़ी ॿियनि मानाउनि में बि कुफ्र आहे। मिसाल तौरु हुक्म जो इनकार, इहो बि कुफ्र आहे। शैतान छाजो काफ़िर आहे? छा के अलाह जे वजूद जो मुनकिर आहे न, चाहे साम्हूं हुकुम मिलेसि उनजो इनकार कई, तंहिंजे करे हुकुम जो काफ़िर आहे। तंहिंजे करे हुकुम जो काफ़िर बि थींदो, ठीकु आहे। ॿियो जेको आहे उहो नेमत अता थिए नाशुक्री करे, उहो नाशुक्री कुफ्र वारी आहे। तंहिंजे करे 5 क़िस्म आहिनि कुफ्र जा। हिते जेको काफ़िर चयो वियो आहे त वल्लाहु यासिमुक मिनन्नास, या जेको आहे उहो अलाह काफ़िरनि खे हिदायत नथो ॾिए, हिते काफ़िर मां मुराद मुनाफ़िक आहिनि। मां दर्जे जी ॻाल्हि कोन कई, मूं दर्जे जी ॻाल्हि कोन कई। मां इहो चयो त पहिरियों मरालो कहिड़ो आहे, पोयों मरालो कहिड़ो आहे। ऐं इहो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयुमि त अली अलैहिस्सलाम या आइम्मा वटि जेका विलायत आहे सभु रसूल अकरम वारी आहे। रसूल अकरम जी आहे जेका इज़हार हितां थो थिए।
लेकिन रसूल अकरम रिसालत जा इन करे रसूल अकरम खां अफ़ज़ल न आहिनि, अफ़ज़ल न आहिनि। असुल मरहलो पहिरियां जेको आहे उहो सेखारण जो हूंदो आहे, प्रैक्टिकल जो मरहलो ॿियो हूंदो आहे। पहिरियों थ्योरी पढ़ाइबी आहे, पोइ प्रैक्टिकल थींदो आहे। लेकिन इहा थ्योरी जेको पढ़ाइबी आहे उहो पढ़ाइबी हिन प्रैक्टिकल जे लाइ। अगरि प्रैक्टिकल न कराए वञे त थ्योरी कंहिं कम जी कोन्हे। तंहिंजे करे थ्योरी जेका आहे उहा पढ़ाई वई, उन खां पोइ प्रैक्टिकल जे लाइ जेको आहे उहो विलायत मैदान में आई, यानी हिदायत सम्झाई वई रसूल करम जे ज़रिए, पोइ इहा विलायत जे ज़रिए हिदायत पैदा थी। जी जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा कुल्ले वलियकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फी हादिहि साअति व फी कुल्ली साअत वलिय्यन व हाफिज़न व क़ाइदन व नासिरा व दलीलन व ऐना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला।